था ईद जा रंग निखरी पिया। वधिक तफ़सील हिन रिपोर्ट में। जी मां हींअर मुत्तहिदा अरब अमारात जी रियासत दुबई में मौजूद आहियां। अॼु हिते सिंधी कल्चर डे जी रंगारंग तकरीब थी थिए, जंहिंमें अलॻि अलॻि रियासतुनि खां न अलॻि अलॻि मुल्कनि खां सिंधी हिते गॾु थिया आहिनि अची हिते सेलिब्रेट करण लाइ। नंढा ॿारनि अजरक जूं ड्रेसियूं ॾाढा ख़ूबसूरत पिया लॻनि। अचो त तव्हांखे हिते गाना ऐं उन्हनि जा वीचार था वञूं। माण्हू सभिनी सुहिणा, पखी सभिनी हंज, कंहिं कंहिं माण्हू मंझि अचे बोए बहार जी। ऐं ॾाढो सुठो लॻे थो हिते जॾहिं पाण में सिंधी जेको आहे गॾु थिया आहियूं। सची पुछो ईअं लॻे थो मां पंहिंजे शिकारपुर में आहियां, मां पंहिंजे कराची में आहियां, मां पंहिंजे पाकिस्तान में आहियां। हिते सभु आर्टिस्ट पाण में गॾु आहियूं। ऐं सिंधी जेके हितां जा दुबई जा माण्हू जेके महिमान नवाज़ आहिनि, जंहिं असांखे एॾो प्रोटोकॉल ॾिनो आहे, एॾी इज़त ॾिनी आहे, एॾो प्यारु ॾिनो आहे, माना ॾाढी ख़ुशी थिए थी। सब खां पहिरियां त KTN जो लोगो ॾिठो त मूंखे यादि आयो त एकता जो ॾींहुं KTN ई फस्ट टाइम मल्हायो ऐं अॼु पूरी दुनिया में मल्हायो वञे थो। अव्हांखे बि मुबारक हुजे। ॿी ॻाल्हि इहा आहे त कल्चर खे प्रोमोट करणु ऐं कल्चर खे ज़िंदा रखणु इहा हिकु तमामु बहितरीनु ॻाल्हि आहे, छो त हिन में जेको हिकिड़ो मैसेज कन्वे थिए थो। पहिरियां त सिंधी स्टूडियो जी तरफ़ां ऐं सभिनी दोस्तनि जो, भाइरनि जो, भेनरुनि जो ऐं ख़ासि करे सिंध समेत दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि मां कई आयल महिमाननि खे हुनजो थोराइतो आहियां जंहिं मुंहिंजे काज खे अॼु तमामु सक्सेसफुल कयो। ऐं मां सभिनी जी महिरबानी जेके मूंखे ॾिसंदड़ चाहींदड़ मुंहिंजे प्रोग्राम में कामयाबु कया उन लाइ थैंक्स थो कयां। ऐं सिंधी स्टेशन जी तरफ़ां जी उन्हनि जी हिकु रिवायत रही आहे, हर साल प्रोग्राम कंदा आहियूं ऐं KTN जो दिलि सां शुक्रगुज़ार आहियां त हिननि असांजो साथ ॾिनो आहे ऐं एकता जूं सभिनी दुनिया वारनि खे ॾिसंदड़ खे मुबारक हुजनि। असां सभिनी सिंधियुनि जा वधि में वधि थोराइता आहियूं जेके परॾे मां, अबूज़बी मां, फिजेरा मां जितां किथां आया, उन्हनि जा वॾा असां शुक्रगुज़ार आहियूं। अदा असांखे ॾाढो सुठो थो लॻे हिते अची करे। असांखे पंहिंजे कल्चर, पंहिंजी सिंधी हूंदे हुए असांखे खारूं था की असां छा आहे, असांजो बैकग्राउंड ऐं असांजी कहिड़ी पुरानी हेरिटेज आहे जेके असां प्रमोट था कयूं। ऐं सभु इकट्ठे असां हिते हिकिड़ो नंढो सो प्रोग्राम कयो आहे ताकी असां शयुनि खे दुनिया खे ॿुधाए सघूं। लॻे ईअं पियो की ॾिसो ईअं ई पियो लॻे की असां UAE में न पंहिंजी सिंध में ई आहियूं। सभु सिंधी हिते गॾु थिया आहिनि, मुंहिंजा भाइर भेण, ऐं सुठी शिरकत कई आहे हिते। त मां इलाही सुठो पई फील कयां कि असां हिते पंहिंजी ईद, पंहिंजो त्योहार मल्हाए रहिया आहियूं, पंहिंजे कल्चर खे ॿुधायूं पिया कि असांजी सिंध छा आहे 7000 साल पुराणी। अच्छा माशाल्लाह, अॼु नंढड़ी सिंध जेका गॾिजी आहे उहा दुबई में गॾिजी आहे ऐं बहितरीनु इवेंट थी रहियो आहे सिंधी सकाफ़ती ॾियारो जेको असां सेलिब्रेट करे आया आहियूं दुबई में। असांखे ईअं महसूसु नथो थिए त असां पंहिंजी सिंध खां अलॻि आहियूं, पर हिते नंढड़ी सिंध गॾु थी आहे जिते सिंध वारा सिंधी सभई हिते गॾु थियनि। दुबई में जेको पंहिंजे सिंधी कल्चर खे फील करण जो ऐं ओवरऑल इलाही मतिलबु पंहिंजा सभिनि सिंधी माण्हुनि खे ॾिसी करे हिकिड़ो इलाही सुठो जेको आहे सो एनवायरनमेंट क्रिएट थी वियो आहे। मूंखे इलाही ख़ुशी थी हिते अची करे। काफ़ी सुठो थो लॻे। अहिड़ा शो थियणु खपनि, ख़ासि तौर ते जेके असां ॿाहिरि रहूं था उन्हनि जे लाइ अहिड़ा शो हुअणु खपनि। काफ़ी रिफ्रेशिंग फील थींदो आहे इन खां। अदा ही जेको असांजो सिंधी सकाफ़त ॾियारो आहे असां 3 डिसंबर में मल्हायूं पिया, सिंध में मल्हायो वियो आहे, अॼु दुबई में मल्हाइनि था हिते। प्राउड आहे मूंखे
पंहिंजी सिंधी ॿोली ते ऐं मूंखे पंहिंजी सिंधी कल्चर ते प्राउड आहे। असां उन जा सफ़ीर आहियूं। वॾी ख़ुशी जी ॻाल्हि त इहा ई आहे ऐं इहो मुंहिंजी ज़िंदगी जो तमामु भलो हिसो हूंदो आहे जॾहिं मां किथे बि दुनिया में वेंदी आहियां, पंहिंजी सिंधी ॿोली खे ॻाइणु, पंहिंजे सिंधी कल्चर खे उजागर करणु वेंदी आहियां। अॼु दुबई में त तमामु ज़बरदस्त असांजी परफॉर्मेंस रही। कल्चर डे ख़ुशी जो ॾींहुं आहे ऐं टोपी अजरक पाइण जो ॾींहुं आहे। असां शारजा वारनि दुबई वारनि परदेसी प्यारनि खे खिलाइण आया आहियूं। दादा सुठो पियो लॻे ऐं माण्हुनि जी एनर्जी तव्हां ॾिसी रहिया हो हर रंग में। हिन भेरे त यानी गुज़िरियल साल खां तमामु वॾो क्राउड अची गॾिजियो। माना हितां जे माण्हुनि खे जेका पंहिंजनि फनकारनि खे ॿुधण जी आस आहे, उन्हनि में जेका हिकिड़ी ख़्वाहिश आहे ऐं उन्हनि में हिकिड़ी बेताबी आहे। सची पुछो त मां उन्हनि खे ॾिसी करे मुंहिंजे दिलि में हो त काश ही वॾो हाल हुजे आहे जो उन्हनि खे उते विहारे सघूं वरी बि। ऐं सम्झां थो हिन जो सॼो क्रेडिट KTN न्यूज़ खे वञे थो, KTN खे वञे थो। शुरूआति कल्चर डे जी उन्हनि ई कई, उन खां पोइ सिलसिलो हिकिड़ो हलियो आहे ऐं जेको अञा ताईं हलंदो पियो अचे। जी तव्हां ॾिठो त हिते कल्चर जे हवाले सां रंगारंग तकरीब थियूं। केतिरा ॾींहं मुल्कनि खां हिते माण्हू दुबई में नंढी सिंध वसाइण लाइ आया ऐं काफ़ी इंजॉय कयो। फहद शेख, KTN न्यूज़, दुबई, मुत्तहिदा अरब अमारात।